नाज़िर ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त रोड़ी भरिसां ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े दौरान हिकु ॼणो क़त्ल ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला। जी मां तव्हांखे ॿुधाए थो हलां रोड़ी वेझो खॾड़ी थाणे जी हद में महर बिरादरी जे धुरियुनि में छिती फायरिंग हिकु ॼणो मुर्तज़ा महर छॾे ते क़त्ल थी वियो। ऐं छोकिरा जेके माल चाढ़े रहिया हुआ जिन खे इतला मिलण बैदि मुर्तज़ा घरां माल छोकिरा चाढ़े रहिया हितां फायरिंग थी वई। धनारनि सां गॾु ॿी धुर जा माण्हू विढ़िया जिते जेको आहे मुर्तज़ा घरां निकितो जंहिंखे रस्ते में लिक थिया पिया गोलियूं हणी करे जेको आहे मरणे कयो। उन खां पोइ वायरस हुनखे तालका अस्पताल खणाए जिते हो ज़ख़्मनि जा सूर नसण ते दमदाणी हवाले करे छॾियो। नौजवान जी मारिजण जो इतला मिलियो आहे। वधीक जांच पिया कयूं। SHO खॾेरी जो मौक़िफ़ आहे ऐं जेके 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि उन ज़ख़्मियुनि जो इलाज जारी आहे। ऐं वधीक जेको SHO साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हे महर बिरादरी जो पुराणो को तकरार हलंदड़ आहे जंहिंखां पोइ थोरी ॻाल्हि ते करे इहा छिती फायरिंग करे हिकु ॼणे खे मारे करे जेको आहे 2 ॼणे खे ज़ख़्मी कयो वियो आहे। जी सैफुल्ला, जी महिरबानी।